अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनकाल ग्रुप में सवाल आयो है आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो धमाको सो ई धमाको कुरे जो हो तंहिंजे मुतालिक सवाल पुछे में आयो है। ये रिवायत मुख्तलिफ किताबे में है अने कित शॉर्ट हदीस आ वई है कित तफ़सील से आ वई है। जीअं त सही उल जामे जे अंदरि ये रिवायत मौजूद है, अमुक बाग बुखारी में अमुक मुस्लिम जे मुख्तलिफ कुतुब जे अंदरि रिवायत मौजूद है अने पूरी रिवायत जा रावी अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु आहिनि अने रिवायत सही है। हिकिड़ी रात आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अने अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने थी ॿाहिरि आहीं। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो दायरो बनायो अने अबू ज़र रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हुकुम ॾिनो जे आऊं रिटर्न अचां उन वक़्तु सुधी ऐं हिते उभी रहिजा, हीअं थी ॿाहिरि न वहिजा। अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु इंतज़ारु करणु लॻा। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु थी दूर रुख़सत थी विया। घणो टाइम थी वियो वापसि न आया। अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अहिड़ी तकलीफ़ थी, बेचैनी थी, इंतज़ारी थी। इन दरमियान हिकिड़ो धमाको थियो अने अबू ज़र रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मन में इहा ॻाल्हि थी त आउं धमाके जी तरफ़ वञा अने तहक़ीक़ कयां त कुरो आहे, कोई तकलीफ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न पुॼे, तंहिं लाइ करे आउं उहा थी निकिरणु मूं चाहियो अने रवानो थियोसि ते वरी मूंखे यादि पियो त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे हिन जॻह ते उभा हुजा, हीअं थी केॾा हटिजा न। बसि मूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान तंहिं मथे अमल कयो अने बेचैनी थी इंतज़ारु कयो। घणो टाइम निकिरी वियो, राति घणी निकिरी वई। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापसि आया अने मूं तुरत बेचैनी थी पुछियो त एॾा धमाको थियो, सुवां? आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा मूं सुं, पूरो धमाको हो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिब्रील अमीन आया हुआ तंहिंजो धमाको। ई धमाको जिब्रील अमीन फ़रिश्ता जिब्रील अमीन ज़मीन मथे उतरिया हुआ तंहिंजो धमाको थियो हो। त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे जिब्रील अमीन त बार बार आया ते वही खड़ी। अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु फिरी पुछियो त इन जे अचे जो मक़सदु करो ही धमाको कीअं थियो वॾो? अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो जे हिकिड़ो ख़ासि अबू ज़र रज़ी अल्लाह ताला अन्हु वज़ाहत तलब कयो जे कुरो इन धमाके में मिलियो आहे। तॾहिं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जिब्रील अलैहिस्सलाम आया हुआ फ़बश्शिरनी अने मूंखे ख़ुशख़बरी ॾिनो, बशारत ॾिनो, मुबारकबादियूं ॾिनो अन्नहु मन मात मिन उम्मतिक अने उहो ख़ुशख़बरी इहो हुई त तव्हांजी उम्मत थी जंहिं पण शख़्स जी वफ़ात इन हालत में थींदी ला युशरिकु बिल्लाहि शैआ, ज़र्रा बराबर अल्लाह जी ज़ात में उन शिरक न ई कहे, दख़लल जन्नह उहो शख़्स जन्नत में दाख़िल थींदो। हिन हदीस जे अंदरि वॾो पैगाम मिलियो, उन धमाके में वॾो पैगाम मिलियो। उहो पैगाम कुरो हो, उहो पैगाम ई हो त कोई उम्मती मिन उम्मतिक आंजी उम्मत थी जंहिं शख़्स जी वफ़ात इन हालत में थी जे शिरक न कंदो, शैअन ज़र्रा बराबर सुई निंढी तंहिंजो नाको वेतो, उनखे ज़रो चवाइजे थो या दूरबीनी जे अंदरि जेको ज़र्रात नज़र अचनि था मामूली वस्तु हुई थी, ज़र्रे बराबर जे शिरक न कयो उहो जन्नत में दाख़िल थींदो, तंहिंजी बशारत आहे। इन जो मफ़हूम ॿियो कुरो थी सघे थो, ॿियो मफ़हूम ई थी सघे थो जे ज़र्रे बराबर पण शिरक कएं त। अच्छा अगली रिवायत पढ़ो। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु थी रिवायत है मन मात युशरिकु बिल्लाहि शैअन दख़लन नार, जंहिं शख़्स जी वफ़ात इन हालत में थी युशरिकु बिल्लाहि शैआ, ज़र्रा बराबर अल्लाह जी ज़ात में शिरक कएं, दख़लन नार जहन्नम में दाख़िल थींदो। अगली रिवायत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु थी रिवायत है अतन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रजुलन फ़क़ाल या रसूलल्लाह मल मुजिबतान, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में
कोई शख्स अचनि था अने फरमाइनि था कई चीज़ वाजिब करण वारी है, बहु चीज़ूं ॾसियो जेको वाजिब कनियूं। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन मात ला युशरिक बिल्लाहि शैअन दखलल जन्नह। जंहिं शख़्स जी वफ़ात इन हालत में थी, मौत इन हालत में अचे, ज़र्रा बराबरि शिरक न ई कंहिं दखलल जन्नह, उहो जन्नत में दाख़िल थींदो। वमन मात युशरिक बिल्लाहि शैअन, अने जंहिंजी वफ़ात इन हालत में थिए ज़र्रा बराबरि अल्लाह जी ज़ात में शिरक कंहिं दखलल नार, उहो शख़्स जहन्नम में दाख़िल थींदो। तमामु वईदो आहे वई हुई उन शख़्स लाइ जेको शिरक करे थो। अगली हदीस अहिड़ो थिए जे ई बड़े रिवायतूं उन लाइ जेको कलमे वारा न आहिनि, पर शिरक कलमे वारो पण करे सघे थो। अन रजुलन काल, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कोई शख्स पुछे था या नबी अल्लाह, ऐं अल्लाह जा नबी, अल्लाह जो नबी मञे वारा केरु वेंदा? मुस्लमान वेंदा, कलमे वारा वेंदा। अख़बिरनी, अने कुफार था नबी की न मञंदा हुआ, त उहो नबी जे नां थी पण की न पुकारींदा हुआ। ही पुकारे वारा, पुछे वारा, ऐं अल्लाह जा नबी अख़बिरनी बिअमलिन, मूंखे अहिड़ो अमल ॾिसो युदखिलनिल जन्नह, जेको मूंखे जन्नत में दाख़िल करे। जन्नत जो अमल पुछे था अहले ईमान ऐं कलमे वारा आहिनि। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तअबुदुल्लाह वला तुशरिक बिही शैया, अल्लाह जी इबादत कज अने शिरक न कज। अल्लाह जी इबादत पुठी आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शिरक न करज, शिरक थी बचज, नमाज कायम करज, ज़कात ॾिज, सिला रहमी रखज। जन्नत जो अबू अयूब अंसारी रावी हदीस आई अने सही इब्न हिब्बान जे अंदरि मौजूदु है। बुखारी मुस्लिम में पण इन हदीस जो से हिस्सो मिले थो। इन हदीस जे अंदरि जन्नती अमल आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके ॾसियो उहो मुस्लिम है, मोमिन है, सहाबी है, कलमा गू मोमिन है। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे ॾसियो त जन्नती अमल अल्लाह जी इबादत अने शिरक थी परहेज़, शिरक थी बचण। अर्ज़ शिरक कबीरा गुनाह आहे, शिरक वॾो गुनाह आहे। जेको धमाको थियो, धमाको जिब्रील अलैहिस्सलाम जो नुज़ूल हो ज़मीन मथे, अने ई पैगाम मिलियो त आंजी उम्मत थी कोई पण शख़्स इन हालत में वफ़ात कई था जंहिं शिरक ज़र्रा बराबरि न कयो, उन लाइ करे जन्नत है। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।